अस्सलामुअलैकुम। मां सभिनीनि मीडिया वारनि जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि पाणे मूंखे रुजू कयो आहे ऐं छो कि कल्ह लेट नाइट असुर जो 2:15 बजे थियो ऐं असां सॼी राति जाॻियल हुआसीं ऐं माज़रत जिन्हनि जी फ़ोन मां न खणी सघी आहे तंहिंजे करे मां शॉर्ट मैसेज में तव्हांखे ॿुधायां थी त कल्ह राति 2:15 बजे ऑलमोस्ट शहरी जे टाइम सां लॻभॻि असांजे घर 25 या 20 पुलिस वैनूं आयूं आहिनि। नौशेर फिरोज़ नवाब शाह इंटीरियर सिंध जी पुलिस हुई, कराची पुलिस उन्हनि सां न आई आहे ऐं कूड़ो केस इलेक्शन वारे ॾींहुं मर्डर जो ठाहे मुंहिंजे पुटु बिलाल जे मथां हिकिड़ो फायरिंग करे पंहिंजे ज़रदारी खे ज़ख़्मी कयनि, जंहिंखे अस्पताल में दाख़िल करे ऐं हथ सां मारे ऐं कूड़ो केस मुंहिंजे पुट जे मथां कूड़ी FIR कटी वई आहे। जेतिरी कूड़ी हे इलेक्शन आहे फॉर्म 45 ते असां सभु खटियल आहियूं ऐं अगरि फॉर्म 45 ते हलो त मां चई थी सघां यकीन सां पीपल्स पार्टी खे 5 सीटनि खां मथे बि न मिलंदा। इन तरीक़े इहो केस बि कूड़ो असांजे मथां कयो वियो आहे। उहो बहानो करे असांजे ॻोठ जे घर में विया आहिनि, उते 2 बतरबंद गाॾियूं ऐं 72 पुलिस 5 ज़िलनि जी हुई, 72 वैन्स हुयूं पुलिस जूं ऐं कराची वारे घर में 20 खां 25 वैनूं कल्ह राति जो 2:15 बजे आयूं ऐं उन में हिकिड़ो हो इहो अकबर कुंभर SP आहे सखर जो, उन ॾाढी बदतमीज़ी कई आहे। सो तव्हां मीडिया जे तवसुत सां मां रिस्पेक्टेबल चीफ ऑफ जेको असांजो चीफ जस्टिस आहे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ ॿिन्हिनि खे रिक्वेस्ट कंदमि त मैटर में लुक इन कनि, ॾिसनि त पाकिस्तान जे शरीफ़ ख़ानदाननि सां छा थो थिए। उहे ख़ानदान जिन्हनि पाकिस्तान लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे। तव्हां सभिनीनि जी महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़।